नाज़रीन, खबरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे ठुल्ह खां ख़बर ॾींदा आहियूं त पूरे मुल्क जीअं ठुल्ह शहर में बि जश्न आज़ादी जे हवाले सां तैयारियूं मुकमल कई वयूं आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे ठुल्ह शहर में अवामी न्यूज़ रिपोर्टर नबी बख्श बलोच पंहिंजी हिन रिपोर्ट में। जी त ठुल्ह शहर में जेको 14 अगस्त जे हवाले सां असां उन खां हवाला पुछंदा 14 अगस्त जे बारे में त उनजो छा चवणु आहे। 14 अगस्त असांजो ईअं सम्झो ईद जो ॾियारो आहे, उन खे असां ज़ोर शोर सां ख़ुशी तरीक़े सां मल्हाईंदा आहियूं ऐं ॾाढी ख़ुशी जो माना मौक़ो हूंदो आहे, मज़र हूंदो आहे, हिकिड़ो आज़ादी जो हूंदो आहे, भाईचारे जो ॾींहुं हूंदो आहे। हर हिकु माण्हू फ़र्क़ु न हूंदो आहे, कोई बि हिंदू मुस्लिम सिख ईसाई कोई बि फ़र्क़ु न हूंदो आहे, हर माण्हू हिते मल्हाईंदो आहे जोश जज़्बे सां। जी माशाल्लाह, बिल्कुलु असांजो मुल्क पाकिस्तान जेको 14 अगस्त 1947 में जेको आज़ादु थियो, अल्हम्दुलिल्लाह असांजो ही 14 अगस्त जो जेको ॾिहाड़ो आहे वॾे जोश ख़रोश ऐं जज़्बे सां मल्हायो वेंदो आहे। तमामु मुस्लमान या जेके हिते ग़ैर मुस्लिम जेके बि रहनि था पंहिंजे मुल्क वतन अज़ीज़ में भरपूर नमूने सां 14 अगस्त जो ॾिहाड़ो मल्हाईंदा आहिनि, जेको असां ईद जे ॾिहाड़े खां ऐं ॿिया त्योहार जेके बि आहिनि उन्हनि खां वधीक सुहिणे नमूने भरपूर नमूने मल्हाईंदा आहियूं। 14 अगस्त 1947 ते असांजो पाकिस्तान ज़ालिमनि जे चंबे मां आज़ादु थियो, अंग्रेज़नि खां असांखे आज़ादी मिली। हीअ असांजे ईद जो ॾींहुं आहे। असां पाकिस्तान में रहंदड़ जेके बि आहियूं असांजे ईद जो ॾींहुं आहे। जीअं ईद जे ॾींहुं ते ख़ुशी हूंदी आहे, 14 अगस्त जे हवाले सां असांखे अहिड़े क़िस्म जी ख़ुशी हूंदी आहे। हर नंढे वॾे खे हर तव्हां महलो ॾिसंदव, घर घिटी सभिनी पाकिस्तान जूं झंडियूं बिना फ्लैग्स लॻाए करे माण्हू ख़ुशी जो इज़हार करे रहिया आहिनि। जीअं त असीं हे जेको 14 अगस्त पंहिंजे ईद जे ईअं समाज सभिनीनि खां बहितरीनु असां ईद जे ख़ुशियुनि में इहे बि शामिलु ख़ुशी आहे। पर इन सां गॾोगॾु आलम इस्लाम खे असां पूरे खे अपील कंदासीं त जीअं असांजो आज़ादु कश्मीर आहे, पाकिस्तान जो हिसो आहे, असां सभिनी मुस्लमाननि भाइरनि खे इहा गुज़ारिश कंदासीं यकजहती जो इज़हार करे पाकिस्तान सां गॾु 14 अगस्त ईअं मल्हाईंदा आहियूं जीअं असांजे ईद जो ॾींहुं हूंदो आहे। असां जोश ऐं जज़्बे सां 14 अगस्त मल्हाईंदा आहियूं। असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त असांजे 14 अगस्त ते असांजो मुल्क पाकिस्तान आज़ादु थियो। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308 3161 मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।